असांजी सफ़र जी शुरुआत थींदी बादशाह सलामत चार्ल्स जी चार्ल्स नंबर 3 जी ताजपोशी जी सेरेमनी लाइ माण्हुनि जो हुजूम आहे ॿियनि तां माण्हू दुनिया मां आयल आहिनि ऐं असांजो सफ़र बि शुरू थियो आहे हीअ ॾिसो माण्हुनि जो तादाद ताईं नज़र थी अचे अचो त सफ़र जी शुरुआत कयूं अॻिते ये ॿाहिरि वञण जो रस्तो ॿियनि तां जदीद क़िस्म जी ॾाकण ठहियल आहे इहा तव्हांजे मथे खणी थी वञे माण्हू वेट कनि पिया दोस्तो असां ट्रेन मां जी स्टेशन मां हेठि लही करे मथे पहुची चुका आहियूं ॿाहिरि निकिरण जो रस्तो आहे हिते ट्रेन स्टेशन मां मथे जन का अचो था तव्हां हिननि टिकट जेके ठहियल आहिनि फाटक चइजनि उन मां तव्हां निकिरणो पए बिज़ीएस्ट ट्रेन स्टेशन आहे सेंट्रल लंडन जी टोटन कोट रोड नेशनल ट्रेन जो भी स्टॉप है जेका डायरेक्ट मुख्तलिफ़ लंडन हिस्से में गुज़रे थी ऐं अंडरग्राउंड में भी है अचो तो बाहर जो रस्तो वठूं Oh, this is Sindhivlogs. Yeah. दोस्तों ॾिसो पिया सेंट्रल लंडन जो इलाइक़ो आहे जिते बादशाह जी ताजपोशी थियण वारी आहे उन तरफ़ रवानगी आहे रौनक बाहर लगी पिन फैशन तय क़िस्म जी हर जगह पे यार अॻिते जे सफ़र लाइ बस जो इस्तेमालु करण जो इरादो आहे जीअं भरपूर मज़ो वठी सघिजे सेंट्रल लंडन जो यास्की में ना असां नंढा हूंदासीं पोल कारो ईंदो गाॾे ते ऐं हिते वरी हिन क़िस्म जी आइस्क्रीम जी वेन आहे शयूं उहे आहिनि ॿारनि जे लाइ नाला ऐं गाॾियूं चेंज आहिनि अचो त हिन बस स्टॉप जो नज़ारो कयूं ॾिसो त हितां बस कहिड़ी कहिड़ी वञे थी इहा किंग जी ताजपोशी ताईं असांखे वेझड़े वारी स्टॉप ते छॾींदी दोस्तो असां हींअर बस में चढ़ूं पिया हिते बस में चढ़ण जो तरीक़ो हीअ आहे तव्हां लाइन में बीहंदो लाइन में बीहण खां पोइ जॾहिं तव्हांजो नंबर ईंदो पैसेंजर अॻियां वारा चढ़ंदा वेंदा त पोइ तव्हां बस में चढ़ंदो माण्हुनि में सब्र जो पैमानो आहे झगड़ो लड़ाई सीट केरु खणी न वञे अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे ऐं माण्हू सुकून सां हिकु हिकिड़ो करे चढ़नि पिया ऐं जिन्हनि वटि कार्ड आहे उहो कार्ड खे टच कनि था साम्हूं मशीन ते जिन वटि कार्ड कोन्हे उहो टिकट आहे त टिकट हुनखे ॾेखारनि था ड्राइवर चक बीठो आहे बस जे हेठि नज़ारो लॻी पई बस असां मथे था वञूं
ये बाहर जो मंजर आहे बकिंगम पैलेस जो, ये अंदर जो हिस्सो आहे उनजो। अचो तव्हांखे झड़ा के ॾेखारियूं। तव्हांखे मां कुझु फैक्ट्स ऐं फिगर ॿुधाईंदुसि बादशाह जा ऐं रॉयल फैमिली जा। उन में इहो आहे त शहज़ादा चार्ल्स जंहिंजी ताजपोशी हींअर थी आहे, ही 40 हितां जो बादशाह आहे जॾहिं खां बरतानिया जी सल्तनत क़ाइमु थी आहे। ऐं हिन खे ऑफिशियल नालो ॾिनो अथनि चार्ल्स III। हिन प्रोग्राम में शिरकत करण लाइ 29,000 पुलिस एहलकारनि खे मुतैन कयो वियो आहे, जेको सिक्योरिटी जी ड्यूटी सर अंजाम ॾियनि पिया। ही बैकिंग ॿाहिरि जो हिसो, माण्हू जे वेहण जे लाइ जॻह ठाही अथनि। पाकिस्तानी निज़ाद सादिक ख़ान जेको लंडन जो मेयर आहे, उन बि शिरकत कई आहे इन ताजपोशी में। ऐं ताजपोशी थी चुकी आहे, बादशाह अची करे वञी चुको आहे। पब्लिक खे एक्सेस ॾिनी अथनि हिते अचण लाइ, रश इंतिहाई आहे, पर कुझु माण्हुनि खे इजाज़त मिली आहे हिते अचण जी। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जीअं जॻह ते बादशाह जी ताज परायो हुन, उन कुर्सी ते जो नालो आहे किंग एडवर्ड, जेका 22 किंग हो, उन ठाराई हुई। उन खां अलावा हिन पूरी तक़रीबात ते जेको ख़र्चो थियो आहे, उहो चवनि था त 100 मिलियन जे लॻभॻि ख़र्चो थियो आहे। ऐं हिन पूरी सिक्योरिटी इंतज़ाम खे जो नालो ऑपरेशन गोल्डन ओथ ॾिनो वियो आहे। ऐं हीउ जेको बादशाह सलामती वारो जेको प्रोसेस आहे, उहो 1000 सालनि खां हलंदो पियो अचे। माण्हू सिलेक्टेड लकी माण्हू आयल आहिनि हिते, जेके बादशाह जी हिकु नज़र खे ॾिसण लाइ बेचान आहे कि उन जे महल जो नज़ारो। साम्हूं गार्ड वेठा आहिनि। अचो त अञा विच वारे इलाइक़े ते हलूं। दोस्तों बकिंगम पैलेस में पहुंच चुका हूँ। सल्तनत हिंदुस्तान जो अबाणो घर आहे, ये झंडो फड़के पियो। पहरेदार वेठा आहिनि। बादशाह जी ताजपोशी थी चुकी है। तव्हांखे बेसिकली ये ॿुधाईंदा हलूं त ही चार्ल्स टियों 40हों बादशाह है, जिनकी ताजपोशी अभी वेस्टमिनिस्टर चर्च में थी। जी कुर्सी ते थी, उन कुर्सी जो नालो किंग एडवर्ड, जेको 22 बादशाह उन ठहराई। उन कुर्सी में घणी शयूं लॻल आहिनि। चवनि था त पत्थर लॻल आहे, जेको इसराइल मां फ़लस्तीन मां छोड़ी करे स्कॉटलैंड में आयो। स्कॉटलैंड में हिन कुर्सी ते मुनसिब थियो। इहो त मुक़दस पत्थर आहे। हिन जी ताजपोशी 70 सालनि खां पोइ थिए पई। हिन खां पहिरीं को बादशाह कोन क्वीन हुई। हुन जी रह दुनिया मां गुज़ारण खां पोइ बादशाह चार्ल्स जो नंबर आयो आहे, जेको 70 सालनि खां पोइ बादशाह थिए पियो। शाही घोड़ा अचनि पिया प्यारो ॾींदे। घोड़नि जी सिहत मां ख़बर पए थी त इलाही घोड़ा खाधा पीतल वारनि। ॾिसो जेके पुलिस जा कुतान सिक्योरिटी जे लाइ नंढा नंढा कुतान जेके
ख़बरचार खे वठंदा को अहिड़ो माण्हू को नुक़सानदेह शइ कोन्हे का माण्हुनि जी पब्लिक बकिंघम पैलेस बादशाह बर्तानिया जो अबाणो घर माण्हू अचनि पिया वञनि पिया रश लॻी पई आहे पैर रखण जी जॻह कोन्हे हीअ अथव आज़ादी तव्हांजी मुस्लमान बि हिते यहूदी बि हिते हर नस्ल रंग नस्ल वारो आज़ादी सां घुमे फिरे पियो हीअ सभु मुल्कनि जा झंडा जिते जिते बर्तन जी मिल्कियत में आहिनि उनमें कैनेडा भी है ऑस्ट्रेलिया भी है न्यूज़ीलैंड भी है साउथ अफ्रीका जो झंडो शायद लॻियल आहे कॉमनवेल्थ जा मुल्कनि सभिनी जा झंडा लॻियल आहे हीअं ताईं सिक्योरिटी टाइट लॻी पई आहे हिते दोस्तों हिन हीअ रस्तो सिधो बकिंघम पैलेस वञे पियो जेके तव्हांखे मां शायदि ॾेखारे सघां Io vieni polizia! Antonio! Io polizia! Vieni qua, c'è polizia! ऐं साम्हूं बकिंघम पैलेस आहे ऐं हुनजे साम्हूं वारो रोड आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा झंडा हिते तव्हां नज़र ईंदा जंहिंमें हितां खां स्टार्ट में पहिरीं कैनेडा जो झंडो पियो अचे उन खां पोइ शायदि ऑस्ट्रेलिया जो आहे या कंहिं न्यूज़ीलैंड जो झंडो आहे उन खां पोइ ॿियनि मुल्कनि जा झंडा पिया अचनि जेसिताईं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे शायदि ही उहे मुल्क आहिनि जेके बर्तानिया जी मिल्कियत में आहिनि या कॉमनवेल्थ में हुया या आहिनि जिथे अञा ताईं हिननि जी सरपरस्ती आहे डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली इंतहाई ख़ूबसूरत तरीक़े सां इंतज़ाम थियल आहे शिफ्ट की तूने कल ये ॾिसो ॿियनि मुल्कनि जा झंडा नज़र अचनि पिया साम्हूं शायदि साउथ अफ्रीका जो झंडो आहे या कीअं अफ्रीकन कंट्री जो आहे अचो त तव्हां थोरो वेझी हलण जी कोशिशि कयूं था हितां हीअ सिधो रोड आहे जिथां महिमान ख़ासि हितां गुज़रिया शायदि बग्गी हितां गुज़री हुई हीअ ॾिसो चौकीदारी लाइ सिपाही स्कूटर ते चौकीदारी कनि पिया इहा हक़ीक़ी आज़ादी आहे हिते हर फ़िके वारो माण्हू हर नस्ल वारो माण्हू तव्हां नज़र ईंदो हिन जी जेका मेन सिक्योरिटी आहे उन में 29,000 पुलिस वारनि सरंजामी ॾिनी पर हीअ जेके तव्हां येलो ड्रेस में नज़र अचनि था सिक्योरिटी वारा या हीअ तव्हांखे ऑरेंज में नज़र अचनि था हीअ ज़्यादातर तव्हांखे नज़र ईंदा त एशियन टाइप जा छोकिरा आहिनि हीअ प्राइवेट सिक्योरिटी मुहैया कंदा जेका आम पब्लिक खे कंट्रोल करण लाइ इस्तेमालु कई वई आहे हिननि वटि इख़्तियारात कोन्हनि सवाइ माण्हुनि खे अर्ज़ु करण जे त तव्हां हेॾां होॾां थियो या का शइ हितां खां खणी हुते रखण लाइ इहा ऑरेंज वारो अचे पियो ड्रेस वारो हीअ ॾिसो ॿियो ऑरेंज वारो बीठो आहे हीअ सिपाही चाचा बीठा मुल्क जो झंडो आहे त असां हिन पाथ तां गुज़रूं पिया जीअं पाथ तां बादशाह सलामत या महिमान गुज़रिया हुया अञा ताईं मुकमल तौर ते रोडनि खे खोलियो कोन वियो आहे सख़्ती इंतिहा आहे
माण्हुनि खे छॾण जो लिमिटेड इजाज़त ॾिनल आहे जीअं रश न थिए। ये पुलिस जी सिक्योरिटी वारी गाॾी बीठियूं आहिनि। हीअ 70 सालनि जी हिस्ट्री में बर्तानिया में बादशाह ठहियो आहे। उन खां पहिरीं 70 साल पहिरीं क्वीन एलिज़ाबेथ जेका उन ताजपोशी थी, उन खां पोइ हाणे जेका आहे 70 सालनि खां पोइ इहा ताजपोशी थी आहे। किंग्स चार्ल्स टे 40हों बादशाह आहे बर्तानिया जो, या बर्तानिया जी जेका सल्तनत रहिया उन जो। हीअ जेको हिन जो बादशाही वारो सिलसिलो आहे इहो हज़ारनि सालनि खां हलंदो पियो अचे। जेका हिननि जी ट्रेडिशन आहे उन हलंदो पियो अचे। माण्हू हितां जा हिननि बादशाहनि खां तंग न आहिनि, बल्कि इंतिहाई ख़ुशि आहिनि छो त बादशाह पंहिंजी क़ौम खे बेइंतिहा ॾियनि था ऐं हिते जमहूरियत क़ाइमु आहे, उन में छेड़छाड़ नथा कनि। माण्हुनि खे हर क़िस्म जी आज़ादी आहे, हर मज़हब जी, हर फ़िक़े जी, हर जिन्स जी पंहिंजी आज़ादी सां खाइनि पीअनि ऐं हुकूमत जमहूरी आहे जेको पंहिंजो गवर्नमेंट जो सिस्टम हलाए थी, उन में इंटरफेयर न कनि। रॉयल फैमिली जो मेन किरदारु जेको आहे उहो घुमणु फिरणु खाइणु पीअणु आहे, ग़रीबनि मुल्कनि जी ख़िदमत करणु आहे। उन्हनि खे चैरिटी ॾियनि था, चैरिटी जे करे ही हिते चैरिटी ॾियनि था, पंहिंजे आवाम खे बेइंतिहा पैसा ग़रीबनि खे मदद कनि था डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली। उन जे करे आवाम में तमामु घणा मक़बूल आहिनि ऐं आवाम हिननि खे हितां जी पसंदि करे थी। साम्हूं तव्हांखे लंडन आई नज़र ईंदी जेका हितां जी मशहूरु एंटरटेनमेंट वांगुरु राइड आहे। उते ॾिसो छा आहे, इन तरह तव्हां ॾिसो माण्हुनि जो हर जॻह ते हुजूम लॻो पियो आहे। जिते जिते जॻह छा मिले थी उते वेहनि था, साई पटे करे अॻिते जो सफ़र या वेझो महल जे वञण जी कोशिशि कनि था। जॾहिं बादशाह सलामत जी ताजपोशी थी चुकी आहे, उहो घर आयो, घरां थी करे ॿिए हंधि हलियो वियो। माण्हुनि खे इजाज़त मिली हिते अचण जी, माण्हू अचनि पिया, हींअर घुमनि फिरनि पिया, पर लिमिटेड तादाद में सख़्ती जे करे या सिक्योरिटी जी जे करे। उन मां असां ख़ुशि नसीब आहियूं जंहिंखे हिते अचण जो मौक़ो मिलियो। बादशाह जी ताजपोशी जी इख़्तिताम खां पोइ, उन जे अचण खां पोइ जॾहिं हिननि रोड रस्ता हितां जा खोलिया आहिनि। साम्हूं दोस्तों बकिंघम पैलेस आहे, सीधे वञण जो रोड आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा झंडा लॻा पिया आहिनि हिते। सीधो सीधो बकिंघम पैलेस आहे, आख़िर में ताईं नज़र ईंदो हूंदो। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां सिंगारियल थियल आहे, हर मुल्क जो झंडो लॻियल पियो आहे। हीअ बकिंघम पैलेस में दाख़िल थियण जो एंट्रेंस आहे हितां मेन रोड तां। जिते लिखियलु आहे त हैप्पी एंड ग्लोरियस किंग चार्ल्स टे। तमामु ख़ूबसूरत मंज़िल आहे। हिते ॾिसो त पुलिस जो वञूं बीठियूं टे चौकीदारी करण लाइ, सिक्योरिटी लाइ। साम्हूं वारो रस्तो अञा ताईं बंदि थियल आहे, हितां अचण वञणु नथा ॾियनि, उन लाइ हितां खां फिरी करे वञिणो पवंदो। साम्हूं ॾिसो जहाज़ वञे पियो।
ये अथव तव्हां बकिंघम पैलेस जो मेन एंट्रेंस हितां खां वञण जी, जेका मुकमल तौर ते बंदि कई वई आहे हींअर। सिक्योरिटी जी पेश नज़र उन्हनि खे इजाज़त आहे जेके या मुलाज़िम आहिनि हितां जा, या त पुलिस वारा आहिनि, या त गेस्ट आहिनि। दोस्तों ये लंडन जूं ॻाढ़ी बसूं मशहूरु हूंदियूं जेके शायदि ही तव्हांखे दुनिया जे ॿिए कंहिं मुल्क में इन कलर जी बसूं मिलंदियूं। ये बाइकूं अथव हिते किराए ते हलाईंदा आहिनि, स्कूटर जेके किराए ते हलंदा आहिनि। ऑटोमेटिक ऐं कार्ड जी ज़रिए पेमेंट थींदी आहे मोबाइल जी एप्लीकेशन ते। दोस्तों टोटन कोट रोड ट्रेन स्टेशन आहे, जेका हम ॿाहिरि निकितासीं, वापसी जो सफ़र आहे।